Why do you play so loudly? कोई सूट किया मुझो न डिक्शनरी के ॾिसी लिबागन के केॾो थी समझाया पर समझनि ही नथा। मैरी मैरी मम्मी क्या है? मैरी 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 क्यों कर रही हो? मम्मी why you are disturb us? हम हमारे प्राइवेट रूम में कुछ भी कर सकते हैं। If you feel disturbed then please close your door. हमें डांस करने दो, हमें डांस कंपटीशन जीतना है। मम्मी be gentle, don't cry like a villager. Learn the attitude and how to behave to your children. तकड़ो तकड़ो वाले छा था मुआ चई वञनि अंग्रेजीअ में डिक्शनरी ॾिसण जो बि वक़्तु नथो मिले। माफ़ कयो मूंखे, मां वञा थी हाणे। हुकुम कर। हुकुम वरी दूर गया अलाए छोरा छा था चवनि। मुंहिंजे त मथे में ई सूर पइजी वियो आहे। जल्दी इहा कंजब खे कैसेट बंदि करायो। अरे वो पंहिंजे रूम में कैसेट बजाइनि या रेडियो धीरे बजाइनि या जोर सां हिन में तोखे छा थो थिए? हर कंहिंखे पंहिंजी प्राइवेसी आहे। तोखे जे नथो वणे त तूं पंहिंजे रूम जो दरवाजो बंदि करे वेही रहो। हाँ उन्हनि खे पंहिंजी प्राइवेसी में रहण दे। तोखे छा तकलीफ़ थी थिए? प्राइवेसी 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 तंग अची वई आहे मां प्राइवेसी अखर मां। पूरी साल खां पोइ ॿार घर आया आहिनि। ॾाढी ख़ुशि हुअसि मां कि उन्हनि सां विछड़ी वेठी हूंदसि पर उन्हनि खे मुंहिंजे लाइ टाइम ई कान्हे। बिल्कुलु अलॻि थी विया आहिनि मूंखां। भाषा भी नथा समझनि। रुको खणी वेठा आहिनि पंहिंजी प्राइवेसी टेप वीडियो या टीवी खणी। तू छोटी टेंशन अरे न प्राइवेसी जे करे असां केॾो न पीसफुली थी रहिया आहियूं। केर बि कंहिंखे कम में डिस्टर्ब कोन थो करे। हर को खाई पी एंजॉय मस्त लॻो पियो आहे पंहिंजी पंहिंजी लाइफ में। पोइ ऐसी छो टेंशन कई ऐं छॾ बि खणी। हैरी मैरी you continue your dance practice. We go to club. Okay? आया अभी आएगी। मम्मी और मैं जा रहे हैं। ठीक है बेटा? बाय। तू हल त मां तोखे भी किटी पार्टी में छॾे अचां। अरे घर में वेही तू बोर थी वेंदी है। तू भी पंहिंजी किटी पार्टी एंजॉय कर। मां भी क्लब वञा तो तोखे भी छॾींदो अचां। मोना जल्द कर, मूंखे क्लब में देर थी रही है। हेॾा तव्हांखे नथो लॻे त असां हिक छित जे हेठि रहंदे बि धाड़ियुनि वांगुरु जी रहिया आहियूं। असांखे फुर्सत ई कोन्हे
जो असां हिक ॿिए सां हाल वाल हो रहियो पंहिंजे स्वार्थ में पूरा आहियूं। छॾ हाणे ये फिलॉसफी जूं ॻाल्हियूं। तूं हल हली पंहिंजी किटी पार्टी एंजॉय कर। मूंखे भी क्लब में देर थी रही है। उठ। मैं तो बहुत थक गई आज डांस करके। अरे कैसा है बच्चा? आया, तुम इतना लेट क्यों आया? अरे मैं अपने पुटड़े को हाई स्कूल में दाखिल कराने गई थी। What is पुत्रा? पुत्रा क्या है? अरे बेटा, अरे लड़का, मेरा सन मां भी 5 दर्जा पास कया आहिनि। थोड़ी अंग्रेजी 5 दर्जे में सीखी थी। हाई स्कूल? कौन सा हाई स्कूल? प्लीज टेल मी द नेम नाउ। अरे वो स्कूल है ना, सिंधी स्कूल, दिल्ली बाई टेलियानी हाई स्कूल, उसमें दाखिला कराया है। Very surprised name. कैसा विचित्र नाम है। तुम्हारा तो बेटा भी ऐसा ही बनेगा। Leave it to matter. अभी मेरे लिए बॉर्नवीटा बना। और मेरे लिए कॉफी। ओके, अभी बना के लाता है। भैया ये सब कैसा है? तेरे लिए ठीक है। कौन है? कमिंग आती हूँ। ओहो, कौन हो आप? आपको क्या चाहिए? पुट्टे, जय किशन सामतानी का घर यही है क्या? जय किशन सामतानी? नो, ये जैकी सैम का घर है। पर बेटा पता तो यही का है। देखो, ग्रीन पार्क, फ्लैट नंबर 11। अरे वो तो गलती से दिया होगा। ये तो जैकी सैम का घर है। जाओ कहीं और ढूंढो। ये तो जैकी सैम का घर है। अच्छा। मैरी, कौन है वहाँ पे? What is the problem? इधर एक ओल्ड लेडी आया है। किसी जय किशन सामतानी के बारे में पूछ रहा है। क्या तुम उस जय किशन सामतानी को जानता है? मैं किसी को नहीं जानता। रुक, आया से पूछता हूँ। आया, अरे ओ आया। आई। तुम 2 मिनट नहीं रुक सकता है? आया। उधर कोई तुम्हारी जाति का ओल्ड लेडी आया और पूछता है किसी जय किशन सामतानी के बारे में। क्या तुम उसको जानता है? किधर है वो लेडी? वो उधर दरवाजे पर। मैं देखता है। तुम ये बॉर्नवीटा पियो, मैं देखता है कौन आया। जय झूलेलाल। अरे सिंधी आयो छा? हाँ। कंहिंजो घर खपेव? मां जय किशन सामताणी जो घर पे ॻोल्हियां। एड्रेस तो हिते जी आहे। हाँ, तव्हां सही जगह ते पहुता आयो। इहो ही जय किशन सामताणी जो घर आहे। हाँ, तो ॿारनि खे छा पंहिंजे पीउ जे नाले जी ख़बर कान्हे? हाँ मां, अचो अंदर हली वियो। अचो मां। हाँ मां, सामताणीअ नंढे हूंदे ई ॿारनि जा नाला मीरा मां मैरी ऐं हरेश मां हैरी करे छॾिया ऐं पंहिंजो नालो जय किशन सामताणी मां जैकी सैम कराए संदसि ॿारनि खे अंग्रेजी हॉस्टल में दाखिला कराए छॾियऊं। पंहिंजी पाण खे सिंधी चवण में खेनि शर्म ईंदो आहिनि, तॾहिं सॼे परिवार खे एंग्लो इंडियन चवण लॻा। वेचारे ॿारनि खे किथां ख़बर पवे
त संदस पीए जो सिंधी नालो कहिड़ो आ? आया, ये लेडी तुम्हारा पहचान वाला है? अरे मेरा नहीं, तुम्हारे पापा का पहचान वाला है। जय किशन सामतानी तुम्हारे पापा का दूसरा नाम है। दूसरा नेम मींस निकनेम। अरे हमको तो अभी पता चला कि पापा का दूसरा नाम भी है। पर आया, ये लेडी कौन है? अम्मा अम्मा ये पूछी थी तो तमा के रहे हो? माँ, जय किशन जी माँ आया। ये तुम्हारे पापा की मम्मी है। ग्रैंडमॉम? हाँ हाँ वही है। हाय ग्रैंडमदर। हाय ग्रैंडमॉम। ही हाय छो था बेकन। अम्मा अंग्रेजीअ में हीअं ई खिकारबो आहे। छा ही बाकुर पाए ए पेरे पई न गॾजंदा आहिनि? न अम्मा, एडी हुब ऐं हलीम त मिलेनि किथां? पढ़िया अंग्रेजीअ में, रहिया हॉस्टल में, त एडी सिंधियत मिलेनि ई किथां? सॉरी ग्रैंडमदर, पापा 11 बजे आएंगे, तो आप ऐसा कीजिए, आप कल मिलने आइएगा उनसे। पापा और मम्मी 11 बजे से पहले आने वाले नहीं है, तो बेटर होगा आप कल ही आके उनसे मिलें। बेटा, मैं उनसे मिलने नहीं, उनके साथ इधर रहने आई हूँ। रहने को? पर इधर रूम कहाँ? That's not my problem. पापा अरेंज करेगा। ठीक है, चलो आया, आप ग्रैंडमा को पापा के रूम में ले जाओ। हमें अपनी डांस प्रैक्टिस कंटिन्यू करनी है। ठीक है। मैरी के पाँव में मोच आया। मोच आया? एडो छपई रोई? आया, मैरी के पाँव में चोट आया, तुम जल्दी से डॉक्टर को बुला के ले। अम्मा अम्मा मां ये डॉक्टर के फोन करे थी। अच्छा अरे पुट छड़े डॉक्टर रखे खण हेड ए कड़ो तेल मां हीरे मोच बजाती जास मालिश करे ना पुट हीरे लई। अरे हीरे लई मां डॉक्टर के फोन करे थी। अच्छा साहब को भी देसी इलाज करण ला मना कंदो है। मैरी तुम इधर रुको, मैं अभी डॉक्टर को फोन करके आती है। तुम इधर रुको। अम्मा डॉक्टर तो आया ही कोन। चयो थई त जिए ईंदो पहली विजिट हिते ही कंदो। हैरी प्लीज गो पर्सनली, डॉक्टर को जल्दी बुला कर आ। आई एम फीलिंग वेरी मच पेन। सॉरी मैरी, मुझे क्रिकेट खेलने जाना है। आया बैठी है तुम्हारे साथ। डॉक्टर जल्दी आ जाएगा। बाय मैरी, मैं जा रहा हूँ। इठे पराई सभ्यता जो असर भाव के भेण जो कहकाव ही कोने। अॼुकल्ह जा ॿार पंहिंजे स्वार्थ ऐं आराम में पूरा आहिनि। घर जे भातीअ जे दुख दर्द सां उन्हनि जो को बि वास्तो कोन आहे। अरे मैरी बहुत दर्द होता है क्या?
घरेलू इलाज ही करा ले, जल्द फायदा हो जाएगा। बहुत दर्द होता है, मुझे बहुत दर्द हो रहा है। भले मैं ग्रैंडमा का घरेलू इलाज करा लूंगी। हाँ जल्द पुट वञ हेठि कड़ो तेल खण त मालिश करे आराम ॾियांसि थोड़ो। हाँ मां इजो खणी आयसि। बस बेटा अब भी ठीक हो जाएगा, अब भी ठीक हो जाएगा। बहुत गर्म है। बेटा जल्दी आराम पहुंचेगा ना। नो ग्रैंडमा नो। बस हो गया। थियो पुट सब थियो, ॾिस तो जल्दी चूर लही वञई। कैसा लग रहा है बेटा? बहुत अच्छा है। थैंक्स ग्रैंडमा। विदाउट टैबलेट्स तुम्हारे इस लोकल ट्रीटमेंट से बहुत आराम मिला। थैंक्स ग्रैंडमा। ओके ग्रैंडमा, अब मैं आराम करने जाती हूँ। तब तक आप आया के साथ टाइम पास करो जब तक मम्मी डैडी आ जाए। आराम सां पुट, आराम सां। अम्मा तव्हां जे लाइ थोड़ो नाश्तो खणी अचां? न धीअ, मुंहिंजो पेट भरियल आहे, मूंखे बिल्कुलु ज़रूरत कोन आहे। अम्मा जय किशन तव्हांजो सॻो पुटु आहे छा? हा सुईअ में सॻे वांगुरु। त हीअ ॻाल्हि हिन हिते लिकाई छो आहे? कॾहिं कंहिंखे बि कोन ॿुधायो अथई त संदसि जीअरी जाॻंदी माउ बि आहे। अधी वक़्तु ई अहिड़ो आहे, छा कजे। असां सिंधी सियाणा हुअण करे पंहिंजियूं टिनि माउरुनि हूंदे पाण खे अनाथ था सॾायूं ऐं वरी फ़ख्रु था महसूस कयूं। अम्मा मूं तुंहिंजो मतिलबु कोन सम्झो। मतिलबु सिधो ऐं साफ़ आहे। असां पंहिंजी इज़त ऐं धर्म बचाइण लाइ पंहिंजी पहिरीं जीजल सिंध छॾे आयासीं। सच था चओ अम्मी, असीं पंहिंजो धर्म ऐं इज़त बचाइण लाइ पंहिंजी जननी जन्मभूमि घोरे आयासीं। हा, ऐं वरी हिते अची पंहिंजी नौकरी धंधे में फ़ाइदो करण लाइ पंहिंजी ॿी अमड़ पंहिंजी जीजल सिंधी लिपि घोरे छॾियोसीं ऐं ॿारनि खे अंग्रेज़ी ऐं प्रांतीय भाषा सेखारे रहिया आहियूं। इहा ॻाल्हि त 16 आना सच आहे। अंग्रेज़ी तैलीम हुअण सबबि ॿारनि मां सभ्यता, तहज़ीब, रीतियूं ऐं रिवाज़ूं ई निकिरी वियूं आहिनि। छाकाणि त अंग्रेज़ी भाषा जे किताबनि में केरु वेही सिंधी जातीअ जा साहित्य लिखंदो। वरी मातृभाषा जी ॼाण न हुअण सबबि ॿार हूअं ई सिंधी भाषा खां परे थी विया आहिनि, सिंधी साहित्य खां परे थी विया आहिनि ऐं हुननि में तहज़ीब नाले जी शइ बि कान रही आहे। नंढनि कुटुंबनि में विराइजी विया आहिनि, नंढनि कुटुंबनि में उन्हनि मां हुब, सिक ऐं प्रेम ई निकिरी वियो आहे। अदी अम्मी तव्हीं सच था चओ। असां सिंधियुनि जी ॿेड़ी ॿुॾी वई आहे। असीं सिंधी ॻाल्हाइण में शर्म था महसूस कयूं। ॾिसो की न पिया, तव्हांजे पुट पंहिंजो ऐं पंहिंजे ॿारनि जो नालो ई बदिलाए छॾियो आहे। हिते अहिड़ा घणेई घर आहिनि जंहिंखे सिंधीअ में ॻाल्हाइण में शर्म महसूस थींदो आहे। उन्हनि खां पुछण ते चवंदा आहिनि त घर में सिंधी ॻाल्हाईंदासीं त ॿारनि जी अंग्रेजी ते ॾाढो फ़र्क़ु पवंदो। हूअं
बि सिंधी ॾाढी ॾुखी आहे ऐं किथे कम बि कोन ईंदी। पोइ उन बेकार लाचार ऐं ॿुढी सिंधी लिपीअ जे करे छो वेठा पंहिंजे औलादुनि खे तकलीफ़ूं ॾियूं? अदी सच थी चई, असीं पंहिंजी ॿी मातृभाषा खे पंहिंजे स्वार्थनि मथां गोरे फिटी करे छॾियो आहे। पर असांजी सिंधी जातीअ जी कुपड़ीअ में अञा कण आहिनि। कुझु सिंधीअ जा प्रेमी अञा घर घर में वञी सिंधी सेखारे ऐं ॻाल्हाए रहिया आहिनि ऐं सिंधी ॻाल्हाइण जी कोशिश करण में तमामु सफल रहंदा। असांजी सिंधी जातीअ खे कायम रखण जी कोशिश करे रहिया आहिनि। अच्छा अम्मा, मूंखे सिंधी जातीअ जी टी अमड़ लाइ बि त कुझु ॿुधायो। धीअ, टी आहे हर औलाद जी सॻी मां, जेका हर औलाद खे पंहिंजे पेट अंदर 9 महीना सांडे सूर सही पैदा थी करे ऐं पंहिंजो खून पसीनो हिकु करे उनखे वॾो थी करे ऐं कंहिं उहिदे ते थी चाढ़े। इहो ई औलाद सिंधी तहज़ीब जी कमीअ सबबु ऐं वरी अंग्रेज़ी हवा जे हेठि पंहिंजी माउ खे, पंहिंजी लाचार माउ खे ईअं थो छॾे अचे जीअं सिंधी सिंध छॾे आया, या ईअं कढी थो फिटो करे जीअं असां सिंधी लिपीअ खे कढी फिटी कयो आहे। मूंखे कीअं मुंहिंजो औलाद छॾे वियो आहे, लाचार थी मूंखे इन जे दर ते अचणो पियो आहे। अम्मा बराबर था चओ, असीं न अंग्रेजीअ संस्कारनि सबबु न सिंधी तहज़ीब अपनाए सघिया आहियूं, न ई वरी अंग्रेजी तहज़ीब मूजिब रही सघिया आहियूं। असांजी हालत त उन धोबीअ कुत्ते जहिड़ी आहे जो न रहियो आहे घर जो ऐं न ई घाट जो। अम्मा, तू हिते? अच्छा मां वे अम्मा वे अम्मा अम्मा ओचितो कीअं अचण थियो? पुट, मूं ॾिसण थे चाहियो त मुंहिंजो पुट अहिड़े कहिड़े कारोबार में मशगूल थी वियो आहे जो सॻी माउ बि विसरी वई अथसि। अम्मा अम्मा पर तूं हिते पहुती कीअं? पुट, चवंदा आहिनि त अंधनि बि मुल्तान ॻोल्हे वरितो त आऊं त सॼी साईं ॿिनि अखियुनि वारी आहियां, तो सो कीअं भुलजंदसि? अम्मा तोखे हिते अचण में का तकलीफ़ त न थी अम्मा? पुट, अचण में त काई तकलीफ़ कान थी, पर हिते अची इहो सभु ॾिसी करे ॾाढी तकलीफ़ थी। तुंहिंजे वात मां दारू जी बांस अची रही आहे। भला कहिड़ी माउ हूंदी जेका इहो सभु ॾिसी पाण झले सघंदी? छा कयां अम्मा, हिन सोसाइटी में रहण जे लाइ इहे आदतूं त विझणियूं पवंदियूं, न त माण्हू मूंखे ॿुढो भगत सम्झी मूं ते खिलंदा ऐं ठठोलियूं कंदा। पुट, अहिड़ियूं ख़राब आदतूं पाण में विझी असां ॿियनि जातियुनि खे पाण ते खिलाए रहिया आहियूं। पहिरीं पंहिंजी मातृभूमि छॾे आयासीं, पोइ पंहिंजी भाषा विसारे वेठासीं। हाणे जेके बचियल खुचियल गुण ऐं संस्कार आहिनि से बि विसारे रहिया आहियूं। असां पंहिंजी जाति, पंहिंजे संस्कारनि सां वफ़ादार न थी सघियासीं त ॿियनि सां कीअं थींदासीं? पुट, ॿियनि सां वफ़ादारी कीअं करे सघंदासीं? अहिड़ियूं ख़राब आदतूं अपनाइण सां असांजो कंधु छा मथे थींदो?
कोन थींदो पुट, कोन थींदो पुट। शराब कंहिं बि जातीअ जो गुण कोन मञियो वेंदो आहे। इहो हर जाति हर समाज जो अवगुण आहे। छा कयां मां? हिते क्लब में इहो ख़ासि रिवाज आहे, सो निभाइणो त पवंदो ई। इहो ॿुधाए त क्लब मां हेॾो तकिड़ो ऐं सहकंदो छो आयो आहीं? ॿारनि ॿुधायो त तूं 11 बजे खां अॻु कोन ईंदो आहीं। किथे क्लब में जल्द खीसो खाली त कोन थी वे? अम्मा तोखे कंहिं ॿुधायो त मां जुआ बि कंदो आहियां? पुट, हिक बुरी आदत ॿी बुरी आदत खां जुड़ियल ई हूंदी आहे। ॾिठो वञे त क्लब में अॼुकल्ह थिए ई छा थो? इहो शराब ऐं इहा जुआ। ऐं तूं वरी नंढपण खां इन्हनि सभिनि जो आदती जो आहीं। अम्मा दाईअ खां पेट कीअं लिखायां? हा इहो सच आहे त मां जुआ करे ई मोटियो आहियां, ऐं उहो बि हाराए न, पर उतां खटी आयो आहियां। त पोइ ईअं डुकंदो ऐं सहकंदो छो आयो आहीं? अम्मा मां पूरो ₹1 लाख खटियो। रुपया ॾिसी हिक लोकल माण्हूअ जी नियत ख़राब थी वई, ऐं हुन मूंखां इहे रुपया खसण थे चाहिया। उहे छा थियो पुट? अम्मा मां क्लब मां भॻुसि, पर हुन मुंहिंजो पीछो कयो। झूलण जी दया सां संदसि कार हूंदी थी वई, ऐं मां अॻियां निकिरी वियुसि। पर अम्मा हुन जोर सां रड़ करे चयो त हू पुलिस खे वठी ईंदो, ऐं मूंखे एक्सीडेंट करे भॼी वञण जे अपराध में गिरफ़्तार कराईंदो। इन पैसे जे करे तो जुआ जहिड़ो अपराध कयो, लोकल माण्हुनि सां दुश्मनी कए, ऐं वरी पुलिस तुंहिंजे दर ते ईंदी? अम्मा मां छा करियां? पुट, अहिड़ो सोनी गोरियो जो कन छिने, तंहिंखां त इहे पैसा ॾेई अची हां। घटि में घटि जुआ, दुश्मनी ऐं पुलिस खां त छुटी पई हां। I am Mr. Jackson. What can I do for you, Inspector? Mr. Jackson, you are under arrest. What? Yes, Mr. Nayak has complained against you that you have kicked his car and looted ₹1 lakh. Have you any proof? Please open this bag. Come on. Please open this bag. Come on, hurry up. Open this bag. From where you have got this amount? This is the proof. Inspector, please believe me. मैंने ये रुपए क्लब में जीते हैं। I don't believe you. Come on, come with me to the police station. Please, There you will speak within few minutes, Mr. Sam. please believe me, Inspector. मैंने ये रुपए क्लब में जीते हैं। I don't believe you. नायक का खुद का एक्सीडेंट हुआ है, इंस्पेक्टर साहब। प्लीज बिलीव मी। I don't believe you. You come with me to the police station. Come on. विश्वास रख बेटा, मेरा बेटा थोड़ा खराब जरूर है, पर झूलेलाल की कसम वो कूड़ नहीं बोलेगा। आओ बैठो, मैं तुम्हें समझाती हूँ। बैठो इधर बैठो, मैं तुम्हें समझाती हूँ। अरे अम्मा, तू सिंधियाणी आई छा? हाँ पुट, तू भी छा सिंधी आहीं? हाँ,
मां बि सिंधी आहियां, पर तुंहिंजो पुटु त क्रिश्चियन पियो लॻे, ॻाल्हियुनि सां बि, भाषा सां बि ऐं उथणी वेहण सां बि। न पुट, उहो बि सिंधी आहे। संदसि असली नालो अथसि जय किशन सामताणी, पर संदसि सिंधियुनि जा संस्कार ई निकिरी विया अथसि ऐं अंग्रेजी संस्कारनि जो भूत सवार अथसि। इहो वरी कीअं? हमेशह खां ई अंग्रेजी माध्यम में पढ़ियो ऐं अंग्रेजी संस्कार पियसि, हुन में सिंधी संस्कार ई कोन पिया, सिंधी मातृभाषा न सिखी सघियो ऐं अंग्रेजी किताबनि में किथे सिंधी संस्कार लिखिया वेंदा आहिनि। पाण खे हेठि सॾाइण लॻो, पंहिंजी जातीअ खे हेठि मञणु लॻो ऐं पाण खे ऊंचो बणाइण लाइ पाण खे क्रिश्चियन सॾाइण लॻो। ॿारनि खे विधाई क्रिश्चियन हॉस्टल में, उन्हनि जा नाला सिंधी, पंहिंजा सिंधी नाला छॾे क्रिश्चियन नाला रखियाई। अमां सच थी चई पई, अलाए छो असां में हिंता जी भावना अची वई आहे। पंहिंजो पाण खे ऊचो सॾाइण जे चकर में असां पंहिंजी मातृभाषा खां दूर वञी रहिया आहियूं। सच थो चई। ॿारनि खे अंग्रेजीअ जे अंदरि अहिड़ो त धकेले रहिया आहियूं जो हू पंहिंजी तहज़ीब भुलिजी विया आहिनि, रीतियूं रस्मूं भुलिजी विया आहिनि। पुटड़ा, कुझु सम्झ में ई नथो अचे त असांजी नई पीढ़ीअ जो हशर कहिड़ो थींदो। असांजी हालत त उन कुत्ते जहिड़ी थी वई आहे जो न घर जो न घाट जो। पर पुट, विश्वास रख, मुंहिंजो पुटु डाकू कोन आहे। उनखे त हू मो पाण लुटण पे आयो। इहे त झूलण जी महर थी जो ॻाटे भॻो पाण वञी ऊंधो थी किरियो, न त अलाए मुंहिंजे पुट जो कहिड़ो हाल करे हा। हाणे मां बि सम्झां थो त असां सिंधी पापड़ खाओ कंहिंखे ताक़त ॾेखारे करे कीअं था लुटे सघूं। हा, असां पंहिंजो हुनर ॾेखारे करे चाहे जग लुटे छॾियो आहे, पर बंदूक ॾेखारे कंहिंखे लुटण इहो असांजी तहज़ीब में कोन्हे को। सच थो चई पुटड़ा, झगड़े ऐं लूट मार खां असांजी जाति हमेशह परे रही आहे। ॾिठो ई कोन्हे, सिंध में जॾहिं लूट मार ऐं फसाद शुरू थिया त असीं सिंधी छॾे आयासीं। असीं सिंधी त पैसो ऐं प्यार लुटाए था ॼाणूं, पंहिंजनि जे मथां बि त परावनि जे मथां बि। सच थी चई अमां, पहिरियों त मां जेक्स ऐं मूंखे छटियल बदमाश पे सम्झो, पर हाणे जॾहिं ख़बर पई आहे त पंहिंजो सिंधी भाउ आहे त सम्झ में अचे थो त ही छा कंहिंखे लुटींदो। ही पाण मेमणो लॻो पियो आहे। जैक, तूं घबराए न, तूं पुलिस स्टेशन ते हल, मां पाण ई हुन बदमाश खे सिधो कंदोमांसि, हुनजा पोल खोलींदोमांसि। अरे तूं चिंता न कर, मां तुंहिंजो वार बि विंगो थियण कोन ॾींदुसि। पुटड़ा, झूलण तोखे वॾी हयाती ॾे, तुंहिंजा बचा बचनि, तो त मुंहिंजे सिसीअ में साह विझी छॾियई। सिंधी भले कहिड़े बि वेस में अचनि, पर उन्हनि खे ॾिसी अखियूं थियूं ठरनि। हाणे ही मुंहिंजो पुटु तुंहिंजे हवाले अथई, सुधारे ॾिज मूंखे। अमां, औलाद जो मुनो मास्तर माउ थींदी आहे। उहा जो सबक़ ॿार खे सेखारींदी सो हुनजे दिलि ते छापिजी वेंदो आहे। पर अॼुकल्ह माउरुनि मथां ई अंग्रेजी जो भूत सवार लॻो पियो आहे। पंहिंजी मातृभाषा सेखारण जे बदिरां हू हुननि खे अंग्रेजीअ जो भार पियो मथे ते विझनि, जंहिंमें असांजी सिंधी तहज़ीब ई ख़लास थी वई आहे। ऐं उनजो नतीजो तव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो। मां तुंहिंजो मतिलबु सम्झी वियसि पुट। इहा मुंहिंजी भुल हुई ऐं ग़लति अनुमान बि कि अंग्रेजी पढ़ण सां ॿार वॾे उहिदे ते पुॼंदो। वॾे उहिदे ते त इहो पहुची वियो, पर ऐबनि सां भरिजी पंहिंजी सिंधी समाज मां पंहिंजो नालो कटाए छॾियईं ऐं वरी ॿारनि जो बि नालो कटाए छॾियईं। असांखे इहो सम्झणो आहे त मातृभाषा उहा नोड़ी आहे जेकी ज़ातीअ खे ॿधी वेठी आहे। उनजे टुटण सां असांजो सॼो समाज छिड़विड़ थी वेंदो ऐं असां पंहिंजो वजूद विञाए वेंदासीं। पुट, सच थो चई, मातृभाषा ई
पंहिंजी रीतियूं रिवाज़ूं रस्मूं सभ्यता ऐं संस्कार खे क़ाइमु रखी पंहिंजी जाति बचाए सघे थी। पर असां में ई अंग्रेजी पाढ़ण जी बीमारी जो पइजी वई आहे। सभु असांजी मातृभाषा खे खाई पूरो कंदी। ऐं असीं सिंधी बम्बईअ में त छा जित किथ सिंधी छॾे अंग्रेजी ऐं हिंदीअ में ॻाल्हाइण शुरू करे छॾींदा आहिनि। ॼण सिंधी ॻाल्हाइण मां बुछा ईंदी आहे। अम्मा सचपच हींअर वक़्तु आहे असांजी ज़ातीअ खे सुजाॻ थियण जो ऐं असां मातृभाषा ते ज़ोर ॾियूं ऐं घर में घटि सिंधी ॻाल्हायूं, तॾहिं असांजी ज़ाती ज़िंदह रही सघंदी, न त अलाए छा थींदो। भॻवान शल सिंधी माण्हुनि खे सुमत ॾे त ॿारनि खे सिंधी माध्यम में पाढ़नि। जेकॾहिं नथा पाढ़े सघनि त घटि में घटि घर में त सिंधीअ में ॻाल्हाइनि ऐं लिखण पढ़ण लाइ बि किथे ज़रूरु मोकिलिनि, जीअं असांजी नई पीढ़ी असांजी ईंदड़ पीढ़ी सिंधी साहित्य जे खज़ाने खां महरूम न रही सघे। भगवान शल असांजे सिंधी नेताउनि खे सुमत ॾिए त हू पिणु घणे अंदाज़ में सिंधी सेखारण जा सेंटर खोलनि त जिते असांजा ॿार सिंधी सिखी सघनि। कीअं मिस्टर जैक्सन, मां सही थो चवां न? इंस्पेक्टर साहिब, महिरबानी करे मूंखे अॼु खां जैक्सन न चओ। मां हाणे पाण खे जय किशन सामतानी करे छॾाईंदुसि ऐं पंहिंजे ॿारनि खे पिणु हरी ऐं मीरा जे नाले सां ई कोठींदुसि। अम्मा मां ॿिन्हिनि ॿारनि खे सिंधी सिखण मोकिलींदुसि ऐं मां बि हाणे क्लब छॾे झूलेलाल जे मंदिर में अम्मा मां पाण सिंधी सिखंदुसि, सिंधी साहित्य पढ़ंदुसि। मां पिणु सभिनि सिंधियुनि खे निमाणी वेनती थी करियां त उहे बि मुंहिंजे पुट वांगुरु प्रतिज्ञा कनि त घर में सिंधी ॻाल्हाईंदासीं, सिंधी लिपि सिखंदासीं, सिंधी पढ़ंदासीं, सिंधी गीत ऐं भॼननि जूं कैसेटूं ऐं DVDs ॾिसंदासीं ऐं वरी टीवीअ ते पिणु सिंधी प्रोग्राम ॾिसंदासीं।